हुसैनी हुआ जेको नमाज़ी आ, हैदरी हुआ जेको नमाज़ी आ, हैदरी हुआ जेको कुरान जो हाफ़िज़ आ, हैदरी हुआ जेको रोज़ायत आ, हैदरी हुआ जंहिंजे चेहरे ते मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत हुजे, हज़रत अली की सुन्नत हुजे। हज़रत अली के भी ॾाढ़ी हुई न, हज़रत अली भी तो नमाज़ी हुयो न। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत अली कुरान जो कारी आ, कुरान के पढ़ण वारो आ, कुरान का नफ़रत, कुरान का दूरी, कुरान का परे हुजण, इहो हैदरी नाहे, इहो हुसैनी नाहे। हुसैन जी सुञाणी आहे, नमाज़ी हूंदो, सुञाणी आहे, कुरान जो कारी हूंदो, हाफ़िज़ हूंदो, मुजाहिद हूंदो, गाज़ी हूंदो, हाजी हूंदो। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत ते, नबी जी इज्जत ते कुर्बान थियण जे लाइ तयार हूंदो। अल्हम्दुलिल्लाह असां हुसैनी भी आहियूं, हैदरी भी आहियूं। अॼु उहो ई कुरान मजीद, उहो ई कुरान मजीद खे पढ़ण वारा, याद करण वारा, सिखण वारा, उन ते अमल करण वारा तव्हांजे आॾो इन मदरसे जे अंदरि उन्हनि जी विस्तार थींदी ऐं इन्हनि जो ताल्लुक असाब सुफ़ा सां थींदो। विस्तार करे क़ौम जा क़ाइद बनबा, क़ौम जा अॻवान बनबा, क़ौम जा इमाम बनबा। इहो ई क़ुरान आहे दुनिया जे अंदरि, क़ब्र जे अंदरि, आख़िरत जे अंदरि, शफ़ाअत जे मैदान में कब अचण वारो आहे त अल्लाह जो क़ुरान आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, पंहिंजे बच्चनि खे छा ॻाल्हायो, क़ुरान पढ़ाईंदो। अदा इहे आलिम हाफ़िज़ थींदो न, तव्हांजे लाइ शफ़ाअत जो ज़रियो थींदा। बगदाद के अंदर वॾो मदरसो हो, निज़ामुल मुल्क बादशाह हलाईंदो, जंहिंजो महीने जा लख दिरहम ख़र्च हूंदो। बादशाह सोचियो त ॾिसां त सही तालिबनि जो रवैयो, पर हाणे कीअं छा था कनि। हिकु दफ़ो ईअं हल्का फुल्का कपिड़ा पाए आयो, हिकिड़ो तालिबी ठही त पढ़े पियो। पुछे दादा तूं छो थो पढ़े भला? चीअर ॿुधो आहे त पढ़ंदासीं मानी सर बि मिलंदी, माण्हू साईं साईं चवंदा। रेवा चई सर बि मां ई करिणो पड़े। ॿिए खां पुछा की तूं ॾस, की ॿुधो आहे त ॿोड़नि जी इज़त थी थिए पई, सभु को ईंदो उथी बीहंदो, ॼट खे केरु हथ बि कोन ॾींदो, असांखे माण्हू हथ त ॾींदा नी। वरी टे खां पुछे तूं छो थो पढ़े? कि मां इन जे लाइ थो पढ़ां त मुंहिंजो अबु आहे जज, मां त चवां मां बि पढ़ी जज ऐं काज़ी थियां। हे अदा जज ऐं काज़ी खां, हो साईं साईं खां, हो मानी जे टुकर खां मदरसो ई बंदि थो कयां थी। बसि कहिड़ी ज़रूरत आहे अहिड़े मदरसे? बसि इहो इरादो करे निकितो। ॿाहिरि ॾिठईं त वॾे गेट हो दरवाज़ो, हुनजे भरिसां हिकिड़ो कमरो, उते बि हिकिड़ो शख़्स पढ़े पियो था। उन खां पुछा कि तूं छो थो पढ़े? केरु मां इन जे लाइ थो पढ़ां, ॿी त ख़बर कान्हे का। बाक़ी इहो ॿुधो आहे त असांजो पैदा कंदड़ अलाह जी ज़ात आहे। पढ़ां थो इन जे लाइ मां पंहिंजे ख़ालिक खे सुञाणां, मां पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक खे सुञाणां, इन जे लाइ थो पढ़ां। बादशाह जो मदरसे खे बंदि करण जो इरादो, पर तो हिकिड़े जे करे मां सॼो मदरसो वरी हलाइण शुरू थो कयां। उहो पढ़ियो केरु हुयो? जंहिंखे अॼुकल्ह असां इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह चवंदा आहियूं। इमाम ग़ज़ाली इन में हाणे इहो हिकिड़ो पढ़ियो त सॼो ख़ल्क़ सजायो थी वियो। मदरसे में बि ईअं आहे, जलसनि में बि ईअं आहे, तव्हां सभई गॾु थींदा, सवनि जे तादाद। हाणे ईअं कोन्हे जो सभु हितां जुनैद बगदादी थी करे उथंदा, बुज़ुर्ग थी करे जलसो ॿुधी करे पोइ अलाह जा वली थी वेंदा। न, इन्ही जलसे मां जेकॾहिं ॿिनि टिनि माण्हुनि जो अक़ीदो ठही वियो, ॿिनि टिनि माण्हुनि जी के सम्झ अची वई, ॿिनि टिनि माण्हुनि अलाह जे क़ुरान खे सम्झो, अक़ीदे खे सम्झो, दीन खे सम्झो, शरीयत खे सम्झो। ॿ माण्हू सम्झी विया न, तॾहिं ईअं सम्झो त अलाह जे महिरबानी सां इहो जलसो कामयाबु। हिकु माण्हू खे सम्झ में अची वञे तॾहिं बि वॾी ॻाल्हि आहे, ॿिनि माण्हुनि खे सम्झ में अची वञे तॾहिं बि वॾी ॻाल्हि आहे। मदरसनि में तालिब एॾा पढ़ंदा सवनि जे तादाद में। हाणे को सभु पढ़ाइण वारा त कोन था थियनि, सभु को मुबल्लिग कोन था थियनि पिया, पर जिथे बि हूंदा, पर इहा यकीनी ॻाल्हि आहे त इंशाअल्लाह हुननि जो अक़ीदो मज़बूत हूंदो, अक़ीदो सम्झियल हूंदो। सभई को मौलवी बि कोन थींदा, सभई के बुज़ुर्ग बि कोन थींदा, सभई के वली अल्लाह बि कोन थींदा। जेके चंद थिया उहे थिया, हिकिड़ो थियो, ॿ थिया, तॾहिं बि मदरसनि सां
यकीन असांजी शिफात करे असांखे वठी वळंदा इंशाअल्लाह। तो मुझे अजीज दोस्तों इदारे जो मदरसो इदारे जो दरसो दीनी इदारो इन सां ताउन भी कयो इन सां हिम्मत अफ़ज़ाई करे पंहिंजो जेको थी सके पूरो ताउन माली जानी ताउन हुजे पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ाइण जे लाइ छॾियो। इहे वॾा थी आलिम थियनि इहे वॾा थी हाफ़िज़ थियनि इहे वॾा थी कारी थियनि जेकॾहिं जज थियनि डॉक्टर थियनि असांखे कहिड़ो फ़ाइदो। दोस्त हिकिड़े ॻाल्हि ॿुधाई कि मुंहिंजो दोस्त जर्मनी में रहंदो आहे जर्मनी में उन उतां इहा ॻाल्हि ॿुधाई त हिते अजीब माहौल आहे जर्मनी जे अंदरि अजीब माहौल आहे ॿारनि खे तरबियत ॾियण जो ॿारनि खे सम्झाइण जो अहिड़ो तरबियत जो अहिड़ो तालुक अहिड़ो सम्झाइण जो अहिड़ो तरीक़ो छा आहे कि हिते ॿार रहंदो आहे त उनजी माउ चवंदी आहे त पुट बसि कर चुप कर जेकॾहिं रोईंदे त मां तोखे डॉक्टर कंदसि जेकॾहिं तूं रोईंदे त मां तोखे इंजीनियर बनाईंदसि। उहो ॿार रोइण खां बसि करे चवंदो आहे अम्मा मां रोवां कोन थो मूंखे डॉक्टर न कर मूंखे क़ुर जो हाफ़िज़ ऐं आलिम बना। जर्मनी जे अंदरि अम्मा मां रोवां कोन थो मां रोइण खां बसि कई बाक़ी मूंखे डॉक्टर या इंजीनियर न बना मूंखे अल्लाह जे क़ुर जो हाफ़िज़ बना मूंखे अल्लाह जे क़ुर जो आलिम बना त मां क़ुर खे सम्झां क़ुर खे यादि कयां। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इहो अल्लाह जो क़ुर आहे जंहिंजे सम्झण जे लाइ जंहिंखे सिखण जे लाइ इहे इदारा आहिनि इहे ई जॻहियूं आहिनि इन में असांजा बच्चा पढ़ी करे आलिम थियनि बुज़ुर्ग थियनि अल्लाह वारा थियनि मुजाहिद थियनि गाज़ी थियनि अल्लाह जे तौहीद ते मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत ते पंहिंजी जान खे क़ुर्बान करण वारा थियनि। इहो अक़ीदो सम्झ में अची वञे इन ॻाल्हि खे सम्झूं त इंशाअल्लाह असांजी दुनिया बि कामयाब त आख़िरत बि कामयाब थी वेंदी इंशाअल्लाह। अल्लाह तबारक व तआला तमाम आसा के अमल की तौफीक अता फरमाए हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नक्शे कदम ते हलने की तौफीक अता फरमाए जेको मुश्किल से अल्लाह उनके मकबूल और मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलाग। अस्सलाम When you